जीडीए कराची बाबत ठाहियल कमेटी खे रद्द करे छॾियो। जीडीए जनरल सेक्रेटरी अयाज़ लतीफ़ पली जो चयो आहे त कराची कमेटी रद्द न कई वई त वफ़ाक़ी हुकूमत खां धार थियण जो ऑप्शन मौजूदु आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह ऐं जीडीए जे जनरल सेक्रेटरी अयाज़ लतीफ़ पली जो हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध असांजी माउ आहे। फ़ख्र आहे त सिंध ॼावा आहियूं। सिंध 6000 साल खां असांजी आहे ऐं इन जा वारिस आहियूं। हुन चयो त कराची खे सिंध खां धार करण सिंध जी वहदानियत ते वार सम्झूं था। अॼु चऊं पिया कराची इस्लामाबाद आहे, सुभाणे हैदराबाद बि इस्लामाबाद में तब्दील कंदा। अयाज़ लतीफ़ पली जो चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान खां मुतालबो थो करियां त 6 रुकनी कमेटी खे फौरी तौर रद्द कयो वञे। कमेटी रद्द न कई वई त 24 खां 26 अगस्त ताईं सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। हुन चयो त ॿिए मरहले में अणॼातल मुदे ताईं एहतिजाजी तहरीक शुरू कई वेंदी। जीडीए वटि हुकूमत खां धार थियण जो ऑप्शन बि मौजूदु आहे। अयाज़ लतीफ़ पली जो वधीक चवणु हुयो त 1970 खां पाकिस्तान में पीपल्स पार्टी हुकूमत कंदी पई अचे, पर पोइ बि तालीम ऐं सिहत जो निज़ाम बहितर नाहे थी सघियो। इस्पतालनि में दवाऊं न आहिनि, थर में बुख ऐं दवाउनि जी खोट सबबि मासूम ॿारड़ा रोज़ फोत थी रहिया आहिनि। पीपी सिंध खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। अयाज़ लतीफ़ पली जो चयो त सिंध जे सभिनी करप्ट हुक्मराननि खे गिरफ़्तार करे जेल हवाले कयो वञे।